नाज़रीन मंज़र ॾिसी तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त जेके प्रोग्राम में असीं ॻाल्हि कंदासीं बलूचिस्तान जी ताज़ो ई आयल बरसातुनि ऐं ॿोॾि खां पोइ जेका तबाही बलूचिस्तान अंदरि थी आहे उन जी ॻाल्हि कंदासीं। उन में इनकॉम्पिटेंस केतिरी आहे उनजो बि ज़िक्र कंदासीं। कुदरती आफ़त फैक्ट आहे उनखे रोकणु नामुमकिन आहे, पर कुझु जेके ह्यूमनली पॉसिबल कुझु एफर्ट्स हुजनि था जेके वक़्तु सर वठणु तमामु ज़रूरी हुजनि था उन जी बि ॻाल्हि कंदासीं त उहे वक़्तु सर वरिता विया या न वरिता विया ऐं जेकॾहिं वरिता विया त केतिरा वरिता विया। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में हुकूमती कारकर्दगी केतिरी रही आहे, उन जी छा पोज़ीशन रही आहे, समूरी जेका सूरत हाल आहे इन तबाहीअ जी उन में नुक़सानु केतिरो थियो आहे, केतिरो काथो लॻायो वियो आहे। इहो ॼाणायो पियो वञे त गुज़िरियल 30 सालनि खां पोइ 3 ॾहाकनि खां पोइ जेके बरसातुनि जी हिन हेल पयूं आहिनि उन्हनि गुज़िरियल 3 ॾहाकनि जो रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे बरसातुनि जे हवाले सां बलूचिस्तान अंदरि। ऐं इहो बि ॼाणायो पियो वञे त 30 सालनि खां पोइ हीउ बि पहिरियों भेरो थियो आहे जो बलूचिस्तान जा समूरा यानी 34 जा 34 ज़िला किथे घटि किथे वधि नुक़सानु थियो आहे, पर समूरा 34 ज़िला नाज़रीन हिन वक़्तु मुतासिर थियल आहिनि। ऐं सूरत हाल जेका लाॻापियल हुकूमती इदारा ॿुधाइनि पिया ॼाणायो पियो वञे त तमामु घणो नुक़सानु थियो आहे। जेके कुझु ज़िला जेके तमामु घणा मुतासिर थिया आहिनि उन्हनि ज़िलनि अंदरि नुक़सान जी इहा पोज़ीशन आहे हिन वक़्तु ताईं 136 खां वधीक जेके हयातियूं आहिनि उहे ज़ाया थी चुकियूं आहिनि। इहो अंग अञा बि ॿुधायो पियो वञे त हीअ त सरकारी इदारा जेके कोट पिया कनि अंग, पर जेका सूरत हाल आहे तबाहीअ जी या उहे इलाइक़ा जिते अञा ताईं हुकूमती इमदाद पहुची बि न सघी आहे उन्हनि इलाइक़नि जे हवाले सां साम्हूं रखंदे ॼाणायो पियो वञे त हीअ अंग तमामु मथे थी सघे थो। ज़ख़्मनि जो वॾो तादादु आहे, सभई घर ख़तमु थी चुका आहिनि। 500 किलोमीटरनि ताईं जेके 500 किलोमीटरनि ताईं जेके शाहराहूं आहिनि उहे ॿुॾी चुकियूं आहिनि, डेम्स वही चुका आहिनि। उन सां गॾोगॾु नाज़रीन ॼाणायो पियो वञे त माल जेको वॾो हिकु ज़रियो आहे तव्हांजे माण्हुनि जे गुज़र बसर जे हवाले सां उहो पिणु ख़तमु थी चुको आहे, मरी चुको आहे। तमामु घणी तबाही थी आहे हर पासे, जिते जिते ॾिसिजे तबाहीअ जा दास्तान नज़र पिया अचनि बलूचिस्तान अंदरि। अॼोके प्रोग्राम में नाज़रीन ज़रूरु हुकूमती पासे ते फोकस कंदासीं। अव्हांखे ज़रूरु नज़र आयो हूंदो त हिन वक़्तु जंहिं वक़्तु असीं ॻाल्हायूं पिया अॼोके ॾींहं ते हंगामी दौरा बि थिया आहिनि। वज़ीर आज़म साहब दौरो कयो आहे, बलूचिस्तान जे वज़ीर आला जो बि दौरो कयो आहे, पर उन बावजूदु इहे इतला साम्हूं अचनि पिया त केतिरा ई अहिड़ा ॾूराहा इलाइक़ा आहिनि बलूचिस्तान जा जिते अञा ताईं हुकूमती मशीनरी न पहुची सघी आहे। नाज़रीन हाणे अव्हांखे इहा बि सुध आहे त चौमासे जो बरसातूं हलंदड़ आहिनि। सुभाणे खां ॼाणायो पियो वञे त मुल्क में चौमासे जी बरसातुनि जो हिकु नओं स्पेल शुरू थियण वारो आहे ऐं हीउ जेको टियों स्पेल हो जंहिंजी तबाहियुनि जो असीं ज़िक्र कयूं पिया ऐं उन घणो कुझु वाइको कयो आहे, घणो कुझु ॿुधायो आहे त केतिरी तयारी हुई सूरत हाल उन मां अव्हां पाण बि अंदाज़ो लॻायो त 3 मरहला हुजनि था कंहिं बि सूरत हाल जा, जंहिंमें रेस्क्यू जो जेको मरहलो हुजे थो फॉरमोस्ट इम्पॉर्टेंट हुजे थो, पहिरियों मरहलो हुजे थो। रेस्क्यू खां पोइ ही तबाही थियण खां पोइ जी सूरत हाल आहे। रेस्क्यू खां पोइ नाज़रीन रिलीफ ऐं रिलीफ खां पोइ रिहेब जो हिकिड़ो मरहलो हुजे थो, पर हिन वक़्तु जेका बलूचिस्तान अंदरि सूरत हाल आहे असीं जेको पहिरियों मरहलो आहे रेस्क्यू वारो उहो पिणु हिन वक़्तु ताईं कवर न थी सघियो आहे। बाक़ी अव्हां सूरत हाल जो पाण अंदाज़ो लॻायो। असीं प्रोग्राम जो आगाज़ कयूं था, कोशिशि कई आहे त बलूचिस्तान अंदरि जेके सहाफ़ी रिपोर्ट करनि पिया, जेके हुते वेठल आहिनि समूरी सूरत हाल खे ॾिसनि पिया, उन्हनि खे बि उन्हनि जो मौक़िफ़ बि शामिलु कयूं, हुकूमती नुमाइंदो जो मौक़िफ़ बि शामिलु कयूं त हू हिन वक़्तु छा कनि पिया सूरत हाल खे ऐं जेके ईंदड़ नओं स्पेल आहे उन जे लाइ कहिड़ी तयारी हिन वक़्तु थिए पई या उन पासे ते को ध्यानु कोन्हे। पैनल जो तारुफ़ सां कराईंदसि। मूंसां गॾु हिन वक़्तु पैनल में मौजूदु आहिनि दिनेश कुमार साहब आहिनि, पाण BAP जा सेनेटर आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। दिनेश साहब अव्हांखे वेलकम कयां थी प्रोग्राम में। इस्माइल सासोली साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि नाज़रीन कोयटा खां, असां सां गॾु मौजूदु आहिनि वीडियो लिंक ते। समूरी सूरत हाल जे हवाले सां उनखां मालूम कंदासीं, ॻाल्हाईंदासीं। नासिर पवर साहब आहिनि, पाण माहौलियाती माहिर आहिनि ऐं गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां पंहिंजी फेटर्निटी जे माण्हुनि सां गॾु हू उन्हनि मसइलनि जी निशानदेही बि कंदा आया आहिनि त सूरत हाल केॾांहुं वञे पई, असीं सभु काॾे वञूं पिया, असांजी तयारी न आहे ऐं उन तयारी न हुअण जा जेके सबब आहिनि उहे बि उन ते बि रोशनी विझनि था ऐं कहिड़ो नुक़सानु थी सघनि था उन्हनि ते बि ॻाल्हाइनि था। नासिर साहब खां बि अॼु तफ़सीली ॻाल्हाईंदासीं। शाहिद रिन साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़िया निगार आहिनि, कोयटा खां बिलोंग कनि था, उहे पिणु असां सां गॾु जेके प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं कुझु देरि खां पोइ नाज़रीन बलूचिस्तान हुकूमत जी तर्जुमान आहिनि फ़राह अज़ीम शाह साहिबा, उहे पिणु असांखे कुझु देरि खां पोइ जॉइन कंदियूं। सभिनी पैनलिस्ट खे भलीकार चवां थी अॼोके प्रोग्राम में ऐं ॿियनि पैनलिस्ट जी इजाज़त सां आगाज़ कयां थी। दिनेश कुमार साहब अव्हां खां आगाज़ कयां थी। बलूचिस्तान जी सूरत हाल आहे ऐं हिन वक़्तु समूरा जेके कुझु पॉइंट्स हुआ उहे असीं रखिया आहिनि। इहो बि ॿुधो आहे त दौरा बि हलनि पिया, हुकूमत कोशिशि बि करे पई। इन में को शक न आहे त कुदरती आफ़तनि खे रोकणु नामुमकिन आहे, पर उन जी हिकिड़ी तयारी हुजे थी, जेके ह्यूमनली पॉसिबल एफर्ट्स आहिनि
जेके वक़्त खां अॻु उन वक़्तु जंहिं वक़्तु को आफ़त अचे थी ऐं उन खां पोइ तमामु ज़रूरी हुजनि था, उहे जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, ऐं जॾहिं असां इहो चऊं पिया त रेस्क्यू वारो जेको पहिरियों मरहलो आहे अञा ताईं उहो पिणु मुकमल न थी सघियो आहे बलूचिस्तान अंदरि, त पोइ इहो घणो कुझु ॿुधाए पियो त तयारी न हुई। अव्हां छा असांखे ॿुधाईंदो, छा इन जा कारण रहिया, छो वक़्तु सर तयारी न थी सघी आहे, हिन वक़्तु ताईं रेस्क्यू वारो पहिरियों मरहलो छो मुकमल न थी सघियो आहे, ऐं गवर्नमेंट छा करे पई, छा स्ट्रेटेजी आहे उनजी ईंदड़ ॾींहंनि जे हवाले सां? बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खां मां मुतफ़िक़ आहियां। जीअं तव्हां चयो त एफर्ट्स कहिड़ा आहिनि और रेस्क्यू जे हवाले सां छा हले पई, ग्राउंड रियलिटी छा आहे। तव्हांजी ॻाल्हि खां मां इन शइ ते मुतफ़िक़ आहियां त मेट ऑफिस जी तरफ़ां असांखे तक़रीबन 1.5 महीने को वार्निंग अचे पई त हिन दफ़े मूनसून जी बारिशां जेके यूजुअल थींदियूं आहिनि उन खां घणियूं ज़्यादा थींदियूं। इन हवाले सां असां जेका गवर्नमेंट ऑफ बलूचिस्तान तयारी कई उन खे इहा एक्सपेक्टेशन न हुई त 500 गुना ज़्यादा बारिशां थींदियूं। उन्हनि इहा कई त थोरो घणो पंहिंजी तरफ़ जेतिरा तव्हांखे पतो अथव सूबाई गवर्नमेंट वटि और स्पेशली बलूचिस्तान वटि एतिरा वसाइल न आहिनि, पंहिंजे वसाइलनि में रही करे थोरी घणी तयारी कई। मगर मां तव्हांजी ॻाल्हि खे फुली तौर ते एग्री कंदुमि त हिन में असांजी कोताहियूं हुयूं। बहैसियत बलूचिस्तान अवामी पार्टी असांजी गवर्नमेंट आहे, बिल्कुलु मां मञा थो त न सिर्फ़ु असांजी हिन में कोताहियूं पर इन सिलसिले में गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान वफ़ाक़ जी बि ॾाढी हद खां ज़्यादा सुस्ताई हुई। जॾहिं मेट ऑफिस जी तरफ़ां वार्निंग जारी कई त वफ़ाक़ खे बि खपे हा त सूबे जी हिन टाइम जेका अॻु जेके बिफोर फ्लड तयारी हुयूं उन में मदद करें हा। पर बदकिस्मती सां असांजे मुल्क में तव्हां ॾिठो हिकिड़ी हाइप क्रिएट थियल हुई त पंजाब जी गवर्नमेंट त तव्हां ॾिसो पिया त सुप्रीम कोर्ट सॼो ध्यानु उन पासे ॾियो, कंहिंखे बि इहा न हुई त इहा तूफ़ान या इन जेको हिकिड़ी तबाही अचणी आहे इन जी पेशन गोई कई वई आहे। इन जे लाइ कंहिं क़िस्म जूं तयारियूं एॾियूं न हुयूं एॾी पैमाने ते जंहिं पैमाने ते आई आहे। इन जे लाइ मां चवां थो बहैसियत क़ौम असां जेको आहे त बेहसी जो मुज़ाहिरो कयो आहे और इन बेहसी असांखे तबाहियुनि ते पुॼायो आहे। ऐं तव्हांजो ॿियो क्वेश्चन हुयो त हिन टाइम छा पई हले रिलीफ में। ॾिसो तबाही थी चुकी आहे, हिन टाइम काफ़ी शयूं आहिनि और मां हिन सिलसिले में पाक फ़ौज खे दाद ॾींदुमि, पाक फ़ौज खे सराहींदुमि त उन्हनि रिलीफ जो हिकिड़ो रेस्क्यू ऑपरेशन शुरू कयो। तव्हांखे पतो आहे त असां वटि रोड लिंक्स वग़ैरह तमामु तबाह थी चुकियूं। हाणे कोयटा को रिलीफ हर ज़िले पुॼाइणु नामुमकिन हुयो जेसिताईं कोई हेलीकॉप्टर न हुयो। गवर्नमेंट ऑफ बलूचिस्तान वटि सिर्फ़ु हिकिड़ो हेलीकॉप्टर आहे। असां पाक फ़ौज जा, पाक बहरिया जा, कोस्ट गार्ड जा शुक्रगुज़ार आहियूं त कोस्ट गार्ड पंहिंजो बहरिया पंहिंजी कश्ती ॾिनियूं, पाक फ़ौज फ़ज़ाइया पंहिंजा हेलीकॉप्टर ॾिना। इन तरीक़े सां उन्हनि पंहिंजी इंजीनियरिंग विंग खे एक्टिव कयो और बाद में नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट जी तरफ़ों बि काफ़ी शयूं आयूं। मगर इन में काफ़ी असांखो कोताहियूं थियूं और इन कोताहियुनि जो इहो सबबु आहे त एतिरो वॾो लॉस थियो आहे। ठीकु, दिनेश साहब मां दुरुस्त फरमायो त हिकु इज्तिमाही बेहिसी नज़र आई ऐं उहा हर पासे ॾांहुं नज़र आई। मां बिल्कुलु सही पियो चयो। ऐं जेॾी महिल हीअ तबाही आई पिए, जंहिं वक़्तु हीअ मामला थिया पिए, उन वक़्तु हर को सियासती जेके सियासी माहौल हो, जेके सियासी सरगर्मियूं उन में रुधल बि नज़र आयो। उहा हुक्मरान जमात में वेठल माण्हू हुजनि, ऑपोजिशन में वेठल माण्हू हुजनि, उहे सिविल सोसाइटी जा माण्हू हुजनि, हर कंहिंजो ध्यानु सियासी हुन में नज़र आयो, जोड़ तोड़ में नज़र आयो। पर उन सां गॾोगॾु अवां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई त वफ़ाक़ी हुकूमत खे जेको कुझु करणु घुरिजे हा उहो न करे सघी। अवां गॾोगॾु पंहिंजी जेका हुकूमत जी जिते जिते न हली रही उनजो बि अवां एतिराफ़ु कयो पिया। पर दिनेश साहब अवां न पिया सम्झो त अवां पाण हिन वक़्तु फेडरल गवर्नमेंट सां रिलेट कयो पिया, कोऑर्डिनेट कयो पिया मुख़्तलिफ़ मैटर्स ते। ब्रिजिंग जो जेको किरदारु अदा करणो हुजे थो उहो जेके MNAs आहिनि, बलूचिस्तान जा जेके चूंडियल MNAs आहिनि, जेके सेनेटर्स आहिनि, जेके MPAs आहिनि, उन्हनि जे मथां डुअल ज़िम्मेवारी आहे, ख़ासि करे 7th NFC ऐं 18 अमेंडमेंट खां पोइ। अवां न पिया सम्झो त जेका ज़िम्मेवारी हुई उहा प्रोविंशियल जी जेका हुकूमत आहे उनजी वधीक हुई ऐं उनखां पोइ जेका जीअं वफ़ाक़ जी ॻाल्हि कई त उते बि ब्रिजिंग जो कमु ऐं उते कीअं पंहिंजी लेजिस्लेशन कराइणी आहे पंहिंजे मामलनि जे हवाले सां, उहो बि कमु त अव्हांजो हो। उन में छो कोताहियूं रहिजी वियूं आहिनि? बिल्कुलु मां तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु मां न को इन जी का तावील पेश कंदुमि न काई बहानो कंदुमि। असांजी बिल्कुलु कोताही हुई। पर मां तव्हांखे हिकिड़ी शइ ॾसियां त
असां 18th अमेंडमेंट को तव्हां जीअं ॻाल्हि था कयो सूबे ॾे वियो त सूबे पंहिंजो प्रिवेंशन डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ठाही आहे, जी पर हाणे तव्हां इहो ॾिसो बलोचिस्तान वटि टोटल जेके तरक़ियाती बजट आहे उहो 100 अरब आहे, जंहिंमें पूरो सूबे जा तरक़ियत PDMA जे लाइ सिर्फ़ु 1 अरब रुपयो असांखे मिलंदो आहे सूबे खे। वफ़ाक़ जी तरफ़ो बलूचिस्तान खे हमेशह घटि फंड ॾिना विया और तव्हां इहो विसारे छॾियो त इन्ही नंढे हिन में बजट में रहिजी करे एॾे वॾे तूफ़ान सां मुक़ाबिलो करे पिया सघनि। ठीक हिन में हिन तूफ़ान में वफ़ाक़ जो कमु हुयो त वफ़ाक़ अचे जंहिं और तव्हां चओ पिया त असांखे बिल्कुलु असां बिर्ज जो किरदारु अदा कयो आहे, पर मां तव्हांखे छा थो ॾसां एतिरा हे मसरूफ़ हुया हुन पंहिंजी सियासी हुननि में। और तव्हां अॼु जी मां सेनेट में अॼु स्पीच कई आहे, इहा ई शइ मां हाईलाइट कई आहे त असांखे इन बेहसी ते अफ़सोस आहे। असां 1.5 महीनो पहिरियों चवंदा रहिया आहियूं, वफ़ाक़ी चवंदा रहिया आहियूं सभिनि खे त एॾो वॾो तूफ़ान थो अचे, असांजी तयारी न आहे, प्लीज़ हिन में असांजी हेल्प कई वञे, पर केर न ॿुधो। पर हाणे तव्हां ॾिसो था त उन्हनि खे रियलाइज़ थियो आहे। PM साहब 2 दफ़ा हुते वियो आहे, 3 ॾींहंनि में मुसलसल दौरो थो करे और तमामु हाणे काफ़ी हद ताईं। पर अॼु मूंखे पर देर थी वई आहे दिनेश साहब, अवां दुरुस्त फरमायो पे मां गिला कंदुसि जी हिकिड़ी गिला कंदुमि त असांजे जेके सूबा आहिनि, जेके ॿिया जेके चवंदा आहिनि ॿाहिरि आहियूं, सिंध प्रोविंस आहे, हेॾो KPK आहे, पंजाब, उन तरफ़ो बि असांखे का इमदाद न आई आहे। जॾहिं कश्मीर जो थियो त तमामु सूबा वञी कश्मीर में वेठा हुते इमदादी सरगर्मियूं कयूं, त बलूचिस्तान उन्हनि खे नज़र नथो अचे पियो। ठीक दिनेश साहब, पॉइंट अची वियो वांजो त हिन ॾुखे वक़्त में बलूचिस्तान जो अवाम हुजे, हुकूमत हुजे, उहा वाझाए पई ॿियनि सूबनि ॾांहुं वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं। मां ज़िक्र कयो त असीं गुज़िरियल 1.5 महीने खां इहा ॻाल्हि कंदा बि आयासीं त असां वटि एतिरी तयारी न आहे असांजी, असांजो साथ ॾियो, पर वफ़ाक़ ते पारां उन ते को ध्यानु न ॾिनो वियो ऐं बेहसी वारी हिकिड़ी रवैयो नज़र आयो। ठीकु, शाहिद रिंद साहब असां सां गॾु आहिनि, इस्माइल सासोली साहब आहिनि, नासिर पवण साहब आहिनि। शाहिद रिंद साहब, अव्हां खे मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? शाहिद साहब मूंखे ॿुधो पिया मां? ठीकु, नाज़रीन राब्तो करण जी कोशिशि कयूं पिया, शाहिद साहब सां राब्तो मुनक़ति थी वियो आहे। इस्माइल सासोली साहब बि हलूं था। इस्माइल साहब, मौक़िफ़ ॿुधो अवां दिनेश कुमार साहब जो, हू सूरतहाल एतिराफ़ बि कनि पिया, जेके जिते मामरा न थी सघिया आहिनि, हुकूमत जिते कमु न करे सघी आहे, जेका कोताही आहे, उन सां गॾोगॾु हू इहा शिकायत चइजे, उनखां वधीक हू इहा ॻाल्हि कनि पिया त असांखे मयार ॾियनि पिया, वफ़ाक़ी सरकार खे बि, सूबाई ॿियनि सूबनि जी जेकी सरकार आहे उनखे बि मयारूं ॾियनि पिया त हिन ॾुखे वक़्त में असांखे अकेलो कयो वियो आहे, असांखे छॾियो वियो आहे ऐं वफ़ाक़ बि असां जेको तव्हां जर्नलिस्ट आहियो उते रिपोर्ट कयो पिया, समूरी सिचुएशन खे ॾिसो पिया। इन पॉइंट्स जे हवाले सां बि असांखे अपडेट कजो ऐं गॾोगॾु त छा रिस्पॉन्स रहियो आहे ऐं केतिरो बर वक़्तु टाइमली हितां जी हुकूमत पारां उन जे लाइ को एक्शन वरितो वियो ऐं पोइ इन खां पोइ जेका तबाही आई आहे उते उन वारे सां बि असांखे अपडेट कजो। महिरबानी नाजिया, असल में दनेश साहब जेकी ॻाल्हियूं कयूं हीअ ॻाल्हियूं पंहिंजे जाते ठीकु आहिनि, मगर हक़ीक़त इहो आहे कि जेसि ताईं पंहिंजी हुकूमत संजीदो न हुजे त ॿाहिरि जा बि संजीदा न हूंदा। असांजो जिते वज़ीर आला बलूचिस्तान जेको पंहिंजे सूबे में घटि हूंदो आहे, जेको जीअं सियासी इंट्रस्ट पंजाब में रही त असांजो वज़ीर आला इस्लामाबाद ऐं कराची में घणो रहियो आहे। त ॻाल्हि इहो ई आहे कि हिते इन खां पहिरीं जेको प्री मानसून थियो हुन में जेका नुक़सान थिया, उन नुक़सानात जे दौरान हिते वज़ीर आला बलूचिस्तान त न आयो, चीफ सेक्रेटरी आयो, जो 10 ज़िलनि खे हिन खां बाद आफ़त ज़दा करार ॾिना त हिन ज़िलनि में छा करणु अहिड़े इंतज़ामात न थिया। PDMA बलूचिस्तान ठीकु आहे, अगरि फंड्स त घटि आहिनि मगर एतिरा फंड्स त आहिनि, अहिड़ा वसाइल छाकाणि न आहिनि त कि हिते कमु न कनि। PDMA बलूचिस्तान वटि त वसाइल असां ईअं ॾिठा आहियूं कि हिते ज़िलो लसबेले जो मां मिसाल थो ॾियां त हिते माण्हुनि जे रेस्क्यू लाइ ईदी जो हिकिड़ो बोट कश्ती इस्तेमालु थियो आहिनि, ॿेड़ी खे इस्तेमालु कया आहिनि। PDMA वटि ॿेड़ी बि न आहे त सिर्फ़ु रसनि ते माण्हुनि खे करण लाइ इंतज़ामात कया आहिनि। पूरे सूबे में इंतिज़ामी तौर ते सिर्फ़ु का मिनिस्टर गिरोण ते न आहे, चीफ मिनिस्टर गिरोण ते न आहे, पूरो सूबो ॿुॾियल आहे, माण्हू परेशान आहिनि, घर लुड़ी विया आहिनि, सभु बेघर थिया आहिनि, खाधे पीते जो का शइ न आहे, अञा ताईं माण्हू फाथल आहिनि, मगर चीफ मिनिस्टर 2 ॾींहं पहिरीं क्वेटा पहुची वियो आहे। पूरे हिते एतिरे हादसात में, एतिरे नुक़सान में चीफ मिनिस्टर पूरे सूबे में काॾे न वियो। हुनजो पंहिंजो ज़िलो जेको आहे हू बि महीने खनि पूरो बलूचिस्तान खां डिस्कनेक्ट आहे। हाणे त संजीदगी गवर्नमेंट जो त हिते न हो न, पंहिंजो जॾहिं संजीदगी न आहे, दानिश साहब जीअं चए पियो, पंहिंजे गवर्नमेंट जो संजीदगी हुजणु खपे। बाक़ी रही वफ़ाक़ जो बि गैर संजीदगी आहे, जेको कोयटा कराची या जेके चवंदा आहिनि RCT हाईवे, ईरान अफ़गानिस्तान खे मिलाइण वारो दग आहे,
ही वॾो दग तक़रीबन हफ़्तो खनि डिस्कनेक्ट आहे, पूरो बलूचिस्तान डिस्कनेक्ट आहे। बलूचिस्तान जे लाइ जेका राशन या ख़ैमा वग़ैरह कराची खां वेंदा आहिनि या पेशेंट हेॾे ईंदा आहिनि त हू न पिया वञी सघनि। NHA जे तरफ़ां जेका इक़दामात आहिनि बिल्कुलु न हुजण बराबरि आहिनि। जे अहिड़ा दग रस्ता फौरी तौर ते हिननि खे बहाल न कजनि त हिन सूरत हाल में त हालात ख़राब थींदा। बलूचिस्तान जो मिनिस्टर जेका आहिनि हू ग्राउंड में नथा ॾिसणु अचनि, मिनिस्टर्स कम से कम हिन सूरत हाल में हुजनि। अॼु जीअं वज़ीर आज़म वियो त होॾे शिकायत थियो कंहिं ते कि राशन नथो मिले, तॾहिं वज़ीर आला नोटिस वठी करे मुअतल कयो ऐं इंक्वायरी कई त अगरि वज़ीर आला पाण बलूचिस्तान में हिते ग्राउंड ते हुजनि त वॾो वज़ीर पाण जॾहिं ग्राउंड ते हुजे शयुनि जो ख़बर त पए न। त जॾहिं इंतिज़ामी तौर पर सूबे खे बिल्कुलु हिन मामले ते ईअं लावारिस छॾियो आहे त सूबो हिन वक़्तु बिल्कुलु बुरो हाल आहे। हाणे त हिननि जेको सूरत हाल थियो ॿियो स्पेल में, हिन स्पेल में त कुझु ख़ासि कर लसबेलो ज़िलो त घणो ई ख़राबु आहे, बाक़ी ज़िला घणा ख़राबु आहिनि। हुते ठीक सिचुएशन माण्हू त कंट्रोल में न आहे। हाणे हिते त हाणे सूबे जो हथ में कंट्रोल खां त निकिरी वियो, अॻोणे बि तयारी न अगरि तयारी हुजनि त एतिरो नुक़सानु न हुजे। हिन जो ज़िम्मेवार त सूबे जी हुकूमत बि आहे ऐं फेडरल जो त आहे। हमेशह फेडरल जे हवाले सां बलूचिस्तान खे शयूं एतिरा न ॾिना आहिनि, नज़रअंदाज़ कया आहिनि। अगरि हिननि ते एतिरा रेस्क्यू लेट कया आहिनि जिते कमनि ते दगनि ते अञा ताईं माण्हू फाथल आहिनि, हुननि खे राशन ॾियणु या त हुननि खे फौरी रिलीफ ॾियण लाइ का कमु न थियो आहे। पूरो सूबो हिन टाइम ते जाम आहे, पूरो सूबे जो बुॾियल आहे, माण्हू तबाह थिया आहिनि। वज़ीर आला बलूचिस्तान जो इंट्रस्ट थी वियो कि पाण हाणे आयो आहे, मिनिस्टर्स न आहिनि, PDMA जो मिनिस्टर किथे आहे, बाक़ी मिनिस्टर किथे आहिनि, लंडन में अगरि कुझु वञनि घुमनि था अचनि त कम से कम हिन वक़्तु हिन महिल अगरि असां ठीकु आहे असांजे वॾे वज़ीर खां माण्हुनि जी शिकायतूं घणा हूंदा, कम से कम मुराद अली शाह खे यादि त पुॼी वेंदो आहे न, कराची में त पहुचंदो आहे। वॾे वज़ीर असांजे बलूचिस्तान जो त कोयटा में न वियो आहे, काॾे कोयटा जेको शहर आहे हिते न निकितो आहे। त जॾहिं पाण न निकिरंदा त सूरत हाल आहे। बाक़ी तव्हां ॿुधाए पिया कि ओवरऑल सूरत हाल जी त सूबे में काफ़ी ख़राबु आहे। माण्हू हिन वक़्तु बि मां तव्हांखे सिर्फ़ु जिले लसबेले जो चवां कि 250 माण्हू 250 खां 300 माण्हू आहिनि जेका फाथल आहिनि हाणे बि। ठीक इस्माइल, हम असां गुफ्तगू के कंटिन्यू कयूं था। वक़्तु फ़राह अज़ीम शाह साहिब आहिनि, बलूचिस्तान हुकूमत जी तर्जुमान आहिनि, उहे पिणु असां सां फ़ोन लाइन ते कुझु देरि लाइ मौजूदु आहिनि। फ़राह साहिबा अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। फ़राज़ीन साहब थैंक यू, आपने टाइम निकाला प्रोग्राम के लिए। बलूचिस्तान के हवाले से जो सूरत हाल है वो हम सब के सामने है। हमें बताइएगा कि इस वक्त तक क्या तखमीना लगाया गया है नुकसान के हवाले से, कितना नुकसान हुआ है, और हुकूमत जो मराहिल होते हैं रेस्क्यू के हवाले से, रिलीफ के हवाले से किस हद तक काम कर चुकी है, कर रही है? जी देखिए, कोई भी जब कोई नेचुरल डिजास्टर आता है तो उससे पहले एक कंटिजेंसी जो प्लान होता है वो बना लिया जाता है और तमाम स्टेक होल्डर्स को डिस्ट्रीब्यूट कर दिया जाता है और उनकी अपनी अपनी जो जिम्मेदारियां होती हैं वो उनको बता दी जाती हैं। और देखिए, आपने कहा कि जो तखमीना लगाया गया है, जो हमारा जो डैमेजेस हुए हैं, अभी हम गुजर रहे हैं रिलीफ, रेस्क्यू एंड रिलीफ के फेज से। अब जब इससे हम होंगे कि सेटल डाउन होंगे मामला, क्योंकि अभी सैलाब है, पानी भी है, तो उसके बाद हमारा जो एक फेज शुरू होगा रिहेबिलिटेशन का, तो उससे पहले सर्वे होगा। कुछ डिस्ट्रिक्ट में सर्वे शुरू हो भी गया है, कुछ हमारे डिस्ट्रिक्ट क्रिटिकल सिचुएशन का जो था वो शिकार हैं, तो वहाँ पर अभी रेस्क्यू एंड रिलीफ का जो प्रोसेस है उससे हम गुजर रहे हैं। लेकिन रफली आइडिया जो रोजाना की बुनियाद पर PDMA 1122 और फील्ड में मौजूद हैं लोग, उनके मुताबिक जो आ रहे हैं वो रिपोर्ट तैयार हो रही हैं। अभी तक जो मेरे पास रिपोर्ट आई थी तो 136 की करीब कैजुअलिटीज थी, और जो डैमेजेस हमारे सामने आए थे वो तकरीबन कोई 5000 प्लस हमारे जो हाउसेज फुल डैमेज हुए हैं, पार्शियली 7000 प्लस हुए हैं। इसी तरीके से लाइफ स्टॉक भी इसी तरीके से है। लेकिन हतमी जो एक फिगर है वो हम आपको प्रोवाइड कर सकेंगे जैसे ही रिहेबिलिटेशन का प्रोसेस हम शुरू करेंगे, और उससे पहले जो है वो सर्वे होगा। ठीक, फ़राज़ीम साहबा ये भी बताइएगा, आपने कहा कि रेस्क्यू एंड रिलीफ वाला मरहला इस वक्त जारी है, तो वो किस हद तक कवर किया गया है? कौन कौन से ऐसे एरियाज़ हैं जहां पर मुकम्मल तौर पर हम कह सकें कि रेस्क्यू और रिलीफ के हवाले से काम हो चुका है, और बाकी कितने अजला में ये काम रहता है? देखिए, मुश्किलात का सामना हमें रेस्क्यू एंड रिलीफ का, आपने बहुत देख रहे होंगे कि कुछ लोग हैं, वीडियोस बन रही हैं सोशल मीडिया पे बहुत सी ऐसी फेक पिक्चर्स हैं जो बलूचिस्तान की हैं ही नहीं। इस हवाले से मैंने बड़ी तफसील में अपना एक बयान भी जारी किया था। अच्छा देखिए, अब
जिस तरह क्रिटिकल जो हमारी सिचुएशन थी वो 3 डिस्ट्रिक्ट्स में थी, जो डिस्ट्रिक्ट लसबेला, केच तुर्बत और शलवत थी। अब हमारा जो ज़मीनी रास्ता मुनक़ता हुआ था वो जुज़वी तौर पर खोल दिए गए हैं। इसी तरीके से कराची कोयटा जो शाहरा है वो भी खोल दी गई है। ब्रिजेस को जो नुकसान पहुंचा है उसको काम करने में हमें टाइम ज़रूर लगेगा, लेकिन जो मुतबादिल रास्ते हैं वो बना लिए गए हैं। इसी तरीके से फूड एंड नॉन फूड आइटम्स जो हैं वो प्रोवाइड किए जा रहे हैं। आज डिस्ट्रिक्ट लसबेला में चीफ सेक्रेटरी भी मौजूद थे, जिसमें आपने देखा किला सैफुल्ला में प्राइम मिनिस्टर भी गए थे, चीफ मिनिस्टर भी वहाँ पे मौजूद थे। और ये एक नहायत अहम बात है जिसको आप लोगों को ज़्यादा से ज़्यादा हाईलाइट करना चाहिए कि आप ये देखें कि वहाँ कुछ लोगों की गैर जिम्मेदारी नज़र आई। प्राइम मिनिस्टर ने भी इस इशू को उठाया और चीफ मिनिस्टर ने, आप देखें उन्होंने किस तरीके से इनिशिएटिव फौरन लिया कि उन्होंने फौरी तौर पर डीसी को मुअत्तल कर दिया और उन्होंने ये कह दिया है कि किसी भी इलाके में इस तरीके की गैर जिम्मेदारी को हम बर्दाश्त नहीं करेंगे। इससे आप देखें कि ऐसे काम भी होने चाहिए ताकि लोग अलर्ट भी हों। फराह साहब आप बिल्कुल दुरुस्त फरमा रही हैं, तरीके से निभाएं। ठीक, फराह साहब आप बिल्कुल दुरुस्त फरमा रही हैं, और जो जहाँ पर जो काम हुआ उसको हाईलाइट बिल्कुल करना चाहिए, हम कर भी रहे हैं। आज सारा दिन आपने ज़रूर देखा होगा कि ये बात बिल्कुल हाईलाइट हुई है, लेकिन ये तो तब हाईलाइट हुई, ये तो तब पता चला जब प्राइम मिनिस्टर साहब जब चीफ मिनिस्टर साहब वहाँ ग्राउंड पर मौजूद थे। आपसे थोड़ी देर पहले हमारे साथ दिनेश कुमार साहब भी मौजूद हैं, हमारे साथ इस्माइल सासोरी साहब भी मौजूद हैं, वहाँ से रिपोर्ट कर रहे हैं, और वो ये बता रहे हैं कि बहुत सारे ऐसे एरियाज़ हैं जहाँ पर अब वहाँ की रिपोर्ट कैसे पहुँचेगी, ना वहाँ पर चीफ मिनिस्टर साहब पहुँचे हैं, ना वहाँ पर प्राइम मिनिस्टर साहब पहुँचे हैं। ऐसे बहुत सारे एरियाज़ हैं, तो वहाँ की रिपोर्ट, वहाँ पर अगर कोई कोताही या कोई गफलत होती है वो उसका कैसे पता लगा रहे हैं आप लोग? देखिए, चीफ मिनिस्टर ने मीटिंग की थी, ये जो भी हालात थे इससे पहले, और फिर मेडिकल कैंप्स लगाने के लिए भी जब उन्होंने कहा था कि जी फ्लड्स आएंगे तो बीमारियां भी आएगी तो फौरी मेडिकल कैंप्स का इंतजाम किया जाए। अब मैंने जो प्रेस कॉन्फ्रेंस की थी उसमें सारी डिटेल मैंने बताई थी और नंबर फिगर्स के साथ कि कितना नॉन फूड आइटम्स प्रोवाइड कर दिया, मशीनरी कहाँ कहाँ पर है, हेलीकॉप्टर्स के थ्रू हम क्या कर रहे हैं। जब चीफ मिनिस्टर ने तमाम इंस्ट्रक्शंस दे दिए, जिन इलाकों की आप बात कर रही हैं, मुझे इलाकों के फौरन नाम आप दीजिए। ये कैसे मुमकिन है कि वहाँ पे इंतजामिया, बिल्कुल हम बर्दाश्त नहीं करेंगे, चीफ मिनिस्टर इस बात को बिल्कुल बर्दाश्त नहीं करेंगे, हम अपनी आवाम को बिल्कुल अकेला मैं यहाँ नहीं कुछ बोल छोड़ेंगे। सकता हूँ? देखिए ये जी इस्माइल साहब कुछ ऐड करना चाहेंगे? जी इस्माइल। जी फराज साहब के मैं इंफॉर्मेशन में बताऊं कि लसबेला का इलाका है, ज़िला लसबेला का तहसील लाखड़ा ओड़की, अभी भी 200 अफराद फंसे हुए हैं। ईदी के एम्बुलेंस ईदी के कश्ती है, एक बोट है, उसके ज़रिए रेस्क्यू किया जा रहा है। तो आप लोग को इसके वीडियोस ठीक है फैक्ट चले, मगर इसी तहसील लाखड़ा के ओड़की के वीडियोस चलें, वो लोग अब तक 7 दिन से नहीं निकले, अभी 26 लोग निकाले, 70 लोग मौजूद हैं। आप वहाँ के इंतजामिया से पूछ सकते हैं, अभी की मैं आपको रिपोर्ट कर रहा हूँ। और दूसरी बात ये कि आपने कहा कि जिस तरह के इकदाम हो रहे हैं, इकदाम पीडीएमए के ये है कि अभी तक इन लसबेला के आप सबसे ज़्यादा कह रहे हैं कि सबसे ज़्यादा कराची से भी करीब है और यहाँ पे कम से कम रेस्क्यू के काम बेहतर होने चाहिए, मगर अब भी यहाँ पे बहुत सारे लोग बगैर राशन के, बगैर टेंट के बैठे हुए हैं। इंतजामी तौर पर चीज़ें, कल चीफ सेक्रेटरी ने दौरा किया था तो उस दौरे में भी क्या हुआ, तो ज़रा फराज साहब को मतलब मालूमात नहीं है, वो मालूमात ग्राउंड के लेके ज़रा बताएं। चीफ मिनिस्टर साहब उस दिन हब आए थे तो हब में मीटिंग सिर्फ करके चले गए थे। जो सबसे ज़्यादा अफेक्टेड एरिया लसबेला का उथल है और बेला है और तहसील लाखड़ा है, इस एरियाज़ तक अगर आते हैं तो यहाँ की सूरत हाल ज़्यादा बेहतर जानते थे, ज़्यादा उनको मालूम होता था कि असल एरियाज़ पे क्या सूरत हाल है। अगर चीफ मिनिस्टर साहब कराची से कोयटा गए हैं, कराची में बैठे रहे इतने दिन, अगर कम से कम इन एरियाज़ पे जाते, जिस तरह कि आज उनको जब पता चला कि वहाँ गए थे कि एक डीसी का पता चला, तो इसी तरह बहुत सारे सूबे में लैप्स हैं, बहुत सारे लोगों को रेस्क्यू नहीं मिल रहा है। NA-25 जो कोयटा कराची रोड है, अब तक वो बेहतर बहाल नहीं हो सका, चीज़ें नहीं जा रहे हैं, तो इनके लिए इकदाम की बहुत ज़रूरत है। बच्चे बीमार हो रहे हैं, गैस स्ट्रोक फैल रहा है यहाँ पे। आज जो 70 लोग हैं, उन्होंने अपनी वीडियो में कहा कि हमें फौरी तौर पर बाई हेली रेस्क्यू किया जाए, मगर वो ईदी के बोर्ड पे कर रहे हैं। पीडीएमए के वसाइल कहाँ है, पीडीएमए के पास क्या है, पीडीएमए क्या कर रहा है, अगर फराज साहब इसके हवाले से बताएं हमें। ठीक इस्माइल, पॉइंट टेकन, लेटर रिस्पॉन्ड। जी फराज साहब। जी देखिए, बिल्कुल इन्होंने बजा फरमाया और इन्होंने जो निशानदेही की बहुत अच्छा किया। हम तो बल्कि आप सबको ये कह रहे हैं कि जहाँ जहाँ रिलीफ एंड रेस्क्यू के जो एक प्रोसेस है उसमें गैर जिम्मेदारी का मुजाहिरा किया जा रहा है, फौरन रिपोर्ट करें। मेरे नंबर्स आप लोगों के पास हैं, फौरी राब्ता करें, मुझे डिटेल्स बताएं, क्योंकि चीफ मिनिस्टर, देखें इन्होंने कहा कराची में
चीफ मिनिस्टर अगर इस्लामाबाद में मौजूद थे तो हमारे डेलीगेशंस आ रहे हैं कि लॉन्ग टर्म प्लानिंग के हवाले से हम काम कर रहे हैं। चीफ मिनिस्टर ने प्लान बनाकर तमाम इंतजामिया को बता दिया, तमाम स्टेक होल्डर्स को बता दिया। अब ये उनकी जिम्मेदारी है कि वो काम ऑन ग्राउंड सही करें, लेकिन हमारी भी ये जिम्मेदारी है कि हम इन चेक एंड बैलेंस रखें, जो कि हम रख भी रहे हैं। और आज जो वाक़या वहाँ किला सैफुल्लाह में हुआ, इसके बाद मज़ीद बहुत ही सख्त इंस्ट्रक्शन जो हैं चीफ मिनिस्टर की जानिब से आई हैं कि बिल्कुल भी इन लोगों के साथ रियायत नहीं की जाएगी। और इस हवाले से इन दिनों में जो भी जिम्मेदार होगा कि वो, आप ये देखें करप्शन। ठीक फराज साहब, एक आखिरी सवाल आपसे करना चाहूंगी। मेरी प्लीज बात मुकम्मल होने दें कि गैर जिम्मेदारी का आप सबूत दे रहे हैं। आपने कहा ईदी की वोट वहाँ पे देखें, हाँ ये वक्त है मुत्तहद होने का। हम तो खुद इनवाइट कर रहे हैं। पीडीएम में इतना डिपार्टमेंट बड़ा है, पीडीएम में इतने खास दिन से कैसे नहीं निकाल सकता है? मेरी बात सुने, बलूचिस्तान के पास इतने रिसोर्सेज नहीं है, फिर भी हमारी कोशिश है कि हम ये सारा जो प्रोसेस कंप्लीट करें, रिहेबिलिटेशन का प्रोसेस कंप्लीट करें। जब से ये सैलाब आया है मैं टीवी पे प्रोग्राम्स कर रही हूँ कि बलूचिस्तान की तरफ प्लीज तवज्जो करें, बलूचिस्तान की तरफ तवज्जो करें। लेकिन आप ये देखें कि फेडरल गवर्नमेंट को भी हम बहुत ज्यादा इस पे मैंने रिक्वेस्ट की है कि प्राइम मिनिस्टर ने भी दौरा किया है, 2 दफा दौरा कर चुके हैं, कंपनसेशन फंड का भी ऐलान किया है। 90 के करीब कैजुअलिटीज को चीफ मिनिस्टर की जानिब से जब ऐलान किया गया था, कंपनसेशन फंड उनको दे दिया गया है। और मैं आपसे ये पूछती हूँ कि ये जो साहब बात करते थे, आपके जो नुमाइंदे हैं, इनसे ये पूछें कि देखें डीसी मौजूद हैं, वहाँ पे कमिश्नर्स मौजूद है, इट्स अ टीम वर्क। ये चीफ मिनिस्टर ने चेक एंड बैलेंस रखना है। तमाम डिस्ट्रिक्ट के डीसीज हैं, कमिश्नर्स हैं, इंतजामिया है, पीडीएम में है। जहाँ गफलत बरतेंगे ये लोग, चीफ मिनिस्टर उनको बिल्कुल नहीं छोड़ेंगे। हम अपने अवाम के जानो माल की हिफाजत पर ठीक फराज साहब, आपका पॉइंट आ गया। इस्माइल साहब से हम उसका जवाब लेंगे। मुझे सिर्फ एक आखिरी सवाल का जवाब दे दें कि कल से एक नया स्पेल शुरू हो रहा है मॉनसून का, और पहले ही आपने जैसे बताया कि अभी तक वो जो पहला मरहला है रेस्क्यू का वो भी मुकम्मल नहीं हो सका। कल एक और नया स्पेल, क्या करेंगे आप लोग, क्या स्ट्रेटेजी होगी? ये क्वेश्चन अच्छा मुझसे आप पूछ रही हैं। अच्छा देखें, बिल्कुल आप सही कह रही है कि ये स्पेल जून से लेके अभी तक जारी है, और अभी बारिशों का नया सिलसिला जो है वो भी शुरू होने वाला है। जो प्रेडिक्शन की गई थी उससे कहीं ज्यादा बारिशें जो हैं वो इस बार हुई हैं। देखें, लॉन्ग टर्म प्लानिंग, अगर पिछली हुकूमत में मजबूर हुई है बात करने पर कि लॉन्ग टर्म प्लानिंग अगर की जाती तो इस साल हमें इतना नुकसान नहीं होता, जिस पे हमने काम शुरू कर दिया है कि अब जब अगले साल भी बारिशें होनी है, सैलाब भी आना है, तो लॉन्ग टर्म प्लानिंग अगर हम ऐसी प्लानिंग छोड़ के जाएंगे तो नेचुरल डिजास्टर को आप रोक नहीं सकते, लेकिन प्लानिंग से आप उसके नुकसानात कम कर सकते हैं। तो इस हवाले से भी हमने अपनी प्लान शुरू कर दिया है। मॉडल विलेजेस, क्योंकि रिहेबिलिटेशन का प्रोसेस हम कंप्लीट करेंगे, क्योंकि हम बलूचिस्तान को इस तरीके से और मजीद पीछे जाता नहीं देख सकते। लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन को संभालते संभालते हमारा सारा बजट उधर निकल जाता है। डेवलपमेंट स्कीम्स हमारी सुस्त रवि का शिकार हैं। तो अब हम ऐसे प्लान्स बना रहे हैं, लोगों को एंगेज कर रहे हैं। हम ये देखें, बहुत अच्छी बात है, ये ईदी वहाँ पर मौजूद है, डॉक्टर अमजद से मेरी बात हो रही है। हम बहुत से ऐसे प्लान्स बना रहे हैं। ये वक्त है हम सबको मुत्तहद होकर चलना है, हमें तनकीद नहीं करनी है। मैं खुद बल्कि नेशनल एनजीओ से इंटरनेशनल एनजीओ से रब्ता कर रही हूँ, क्योंकि यही रिलीफ और रेस्क्यू का जो हमें प्रोसेस कंप्लीट करना है, रिहेबिलिटेशन को हमें कंप्लीट करना है। मुझे चीफ मिनिस्टर ने एज अ फॉरेन एड कोऑर्डिनेटर भी लगाया है। मेरी इंटरनेशनल एनजीओ से, इंटरनेशनल फर्म्स से बात चल रही है, और इंशाल्लाह आप देखेंगे विद इन फ्यू मंथ हम बहुत कुछ कर जाएंगे। ठीक फराज साहब, बहुत शुक्रिया। हम देख भी रहे हैं, और आपने जो बताया कि हम प्लानिंग भी कर रहे हैं, हम तैयारी भी कर रहे हैं, हम परफॉर्मेंस भी दिखा रहे हैं। अब पिछली हुकूमतों का वक्त गया, अब इस वक्त आप लोग हुकूमत में हैं, तो आपकी परफॉर्मेंस देखी जाएगी, उसी पे सवाल होंगे। और हम देख रहे हैं कि आपकी जो आपने जिस प्लानिंग का जिक्र किया वो क्या हमें दिखाती है आने वाले दिनों के हिसाब से, और हालिया जो दिनों के जो दिन चल रहे हैं। नाज़रीन, गाल के अॻियां वधाईंदासीं। मूंसां गॾु जेके पैनलिस्ट मौजूद आहिनि, सां गुफ्तगू खे अॻियां वधाईंदा। नासिर पंवर साहब मूंसां गॾु मौजूद आहिनि, माहौलियाती माहिर आहिनि, ऐं जेका समूरी असांजी गुफ्तगू फिरे पई उहा रिवॉल्व करे पई इन ई जेका डिस्कशन जेका असीं ईअं चऊं त तमामु घणी इग्नोर्ड डिस्कशन आहे असां वटि, असांजी सोसाइटी में तमामु घणी इग्नोर्ड डिस्कशन आहे। नासिर पंवर साहब, थैंक यू, तव्हां टाइम कढियो प्रोग्राम जे लाइ, ऐं डिस्कशन तव्हां सभिनी जी ॿुधी तफ़सील सां सभिनी पंहिंजो पंहिंजो मौक़िफ़ रखियो आहे।
ऐं मुंहिंजी चए थो तव्हां असांखे छा ॿुधाईंदो असीं विक्टिम बि तमामु घणा आहियूं पर उन बावजूदि असीं न त इन डिस्कशन में वञण था चाहियूं न उन जे लाइ का अॻुवाड़ तयारी था कयूं न जॾहिं को मामिलो थिए थो उन वक़्तु असांजी तयारी आहे न ई का पोस्ट प्लानिंग नज़र अचे पई छा चवंदो मां क्लाइमेट चेंज ख़बर हिकिड़ी हक़ीक़त आहे ऐं हिन वक़्तु सॼी दुनिया में इन जो कमु थो थिए ऐं ख़ासि करे अर्ली वार्निंग जे हवाले सां ऐं तव्हां ॾिसो त पाकिस्तान में हर साल चाहे असां वटि या त ॾुकार आहे या असां वटि ॿोॾूं आहिनि ऐं हिन साल असां वटि जेको समर आहे उहो अर्ली अची वियो माना अप्रैल खां वठी असां वटि गर्मी शुरू थी वियूं वरी मई जून में गर्मीअ जा नवां रिकॉर्ड थिया चाहे जेकबाबाद हुजे असांजो नवाब शाह हुजे दादू हुजे ऐं कंहिं दौर में त सिर्फ़ु मशहूरु हूंदो गर्मीअ जे हवाले सां जेकबाबाद या सिबी पर हाणे तक़रीबन सॼी सिंध जेको आहे सो गर्मी पद जे हवाले सां जेकबाबाद थी वई आहे त क्लाइमेट चेंज जे हवाले सां असांखे जेको तयारी करणु खपे उहा इहा आहे त नेशनल लेवल ते 2012 में क्लाइमेट चेंज पॉलिसी ठाही वई ऐं उन खां पोइ सूबनि खे चयो वियो त उहे पंहिंजनि सूबनि जूं सूबाई क्लाइमेट चेंज पॉलिसियूं ठाहिनि तो तक़रीबन 12 सालनि खां पोइ गुज़िरियल महीने सिंध सरकार क्लाइमेट चेंज पॉलिसी जेको आहे सो मंज़ूरु कई आहे सिंध काबीना ऐं इहो सुठो अमल आहे त पॉलिसी कई त हाणे हुनखे असांखे इम्प्लीमेंट करिणो आहे ग्राउंड लेवल ते असां वटि जेके डिज़ास्टर जे हवाले सां इदारती जेको निज़ाम आहे नेशनल लेवल ते नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे हुन खां पोइ प्रोविंशियल लेवल ते PDMAs आहिनि त मसइलो इहो आहे त PDMAs खे जेको हेठि डिवाल्व थियणो आहे ज़िले लेवल ते उहो अञा ताईं न थी सघियो आहे ऐं नतीजे में PDMA प्रोविंशियल कैपिटल ताईं ऐं NDMA नेशनल ते मौजूदु आहिनि ऐं जेको डिस्ट्रिक्ट लेवल ते डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ठाहिणी हुयूं छाकाणि हींअर डिस्कशन में ॻाल्हि पई थी त असां वटि हर मसइले जो हल डिप्टी कमिश्नर आहे त डिप्टी कमिश्नर खे जेको रिक्वायर्ड इंसानी वसीला हुजनि या माली वसीला हुजनि अगरि उहे हुनखे न मुयसरु हूंदा त हू अकेलो DC जेको आहे सो एतिरा मसइला हल नथो करे सघे त असां वटि अञा ताईं हू ब्रिटिशर्स वारो जेको आहे इंतिज़ामिया वारो जेको कंसेप्ट आहे त हर कमु जेको आहे सो DC ऐं कमिश्नर ऐं मुख़्तियारकार ऐं इर्द कंदा त असांखे हुनखे बि ॾिसणो पवंदो आहे ऐं असां वटि पाकिस्तान में असां वटि रिलीफ एक्ट बि ठहियलु आहे ऐं रिलीफ कमिश्नर जेको सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू हूंदो आहे उहो रिलीफ कमिश्नर हूंदो आहे त असांजी जेको डिज़ास्टर खे या कंहिं बि आफ़त खे मुंहुं ॾियण लाइ मां इहो चवंदुसि त असांजो जेको रवैयो आहे उहो एकात वारो आहे ऐं रिएक्टिव आहे जॾहिं को इंसिडेंट थिए थो त पोइ असां भॼूं था पोइ सुञाणूं था त इहो असां रिएक्टिव मोड ते आहियूं ऐं रिएक्टिव मोड मां निकिरी असांखे प्रोएक्टिव मोड में अचिणो पवंदो छाकाणि त जीअं ॻाल्हि थिए थी त क्लाइमेट चेंज में जेके आहिनि से मौसमनि जी शिदत उन में इज़ाफ़ो थींदो ऐं उन सां गॾोगॾु उनजी फ्रिक्वेंसी बि वधंदी मीन्स मौसमनि जी शिदत इहा आहे त तव्हां ॾिसो अॻे हिकिड़ो मॉनसून जो मार्च जे बरसाति जो हिकिड़ो सेट पैटर्न हूंदो जून खां उहे तमामु हिकिड़े हफ़्ते में या हिकिड़े महीने में हिकिड़े हफ़्ते जी बरसाति हिकिड़े ॾींहं में थी पवे नतीजे में हिकिड़ी ॻाल्हि त तमामु वाज़िह आहे हिन वक़्तु बलोचिस्तान हुजे या असांजा सिंध जा केतिरा ई ज़िला आहिनि उते हिकिड़ो ह्यूमनिटेरियन जेको क्राइसिस आहे इंसानी बहरान उहो जनम वठी रहियो आहे ऐं असांजा ख़ासि करे जेके उहे ज़िला जेके बलोचिस्तान सां बॉर्डर आहे जंहिंमें असांजो कंबर शदाद कोट आहे दादू आहे जामशुरो आहे कराची आहे जेको हद सां लसबेला सां मिले थो इन्हनि इलाइक़नि में जेको बारिश जो पाणी अचे थो इन्हनि जी कैचमेंट बि बलोचिस्तान में ई आहे त इहे जेके नयूं अचनि थियूं उहे तमामु घणो जेको क्वांटम आहे पाणी जो खणी पियो अचनि ऐं हुन में इहो आहे त असांजो जेको हिननि में हिकिड़ो त इहे इलाइक़ा असांजा काछो हुजे कोहिस्तान हुजे इहे तमामु हिकिड़ा पुठिते पियल इलाइक़ा आहिनि बैकवर्ड इलाइक़ा आहिनि ऐं उते इंफ्रास्ट्रक्चर उहे रोड रस्ता अॻे ई कोन हुआ ऐं नतीजे में जेके थोरा घणा उते रोड रस्ता या पुलूं ब्रिजिस हुयूं उहे कोलेप्स थी वियूं आहिनि ऐं इहो इलाइक़ो वरी ठीकु नसर साहब बिल्कुलु सही पिया ॿुधायो ऐं असांखे तयारी कहिड़ी करणु खपे उन ते बि असां सां तव्हां सां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं शाहिद रिन साहबनि सीनियर सहाफ़ी आहिनि तज़िया निगारनि बलूचिस्तान सां आहिनि असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहिनि टेलीफोन लाइन ते उन्हनि खां बि वठूं था तफ़सील सूरत हाल जा पोइ अॻियां पंहिंजे ॿियनि पैनलिस्ट ते हलंदासीं शाहिद रिन साहब मूंसां गॾु दिनेश कुमार साहब बि मौजूदु आहिनि मूंसां गॾु इस्माइल सासोली साहब हुआ कुझु देरि लाइ फराह अज़ीम शाह साहिबा जॉइन कयो नासिर पवन साहब माहौलियाती माहिर आहिनि उन्हनि ॻाल्हायो सूरत हाल जेका असांजे साम्हूं बीहे पई तबाहकारनि ते बि ॻाल्हाइनि पिया ऐं गॾोगॾु जेके हुकूमती साइड जा माण्हू आहिनि उहे इन ॻाल्हि जी मयारियूं बि ॾियनि पिया पंहिंजी इनकॉम्पिटेंस जो एतिराफ़ बि कनि पिया गॾोगॾु इहा बि ॼाणाइनि पिया त असीं हाणे प्लैनिंग बि कयूं पिया जिते जिते रेस्क्यू ऐं रिलीफ जी ज़रूरत आहे उते बि हुकूमत पहुचे पई ऐं गॾोगॾु इहा ॻाल्हि बि कनि पिया त पोइती जेके गुज़िरियल हुकूमतूं
गुज़िरियल हुकूमतुनि पंहिंजो कमु बख़्सर न कयो आहे, प्लैनिंग न कई आहे, वफ़ाक़ असांजो साथ न ॾिनो आहे ऐं हिन सूरत हाल में ॿियनि सूबनि बि असांखे अकेलो छॾे ॾिनो आहे। अव्हां जी समूरी सूरत हाल ते नज़र आहे, छा चवंदो मां? नाज़िया ॾिसो, जेका तव्हां ॻाल्हि कई उन्हनि चयो वफ़ाक़ छॾी ॾिनो आहे गुज़िरियल हुकूमत, मां हितां खां ॻाल्हि खे शुरू कंदुसि। अरिड़हीं जेका 18वीं आइनी तरमीम असां उर्दू में चवंदा आहियूं, मुंहिंजी थोरी सिंधी वीक आहे, मां कोशिशि कंदुसि कि अगरि किथे फाथोसि त उर्दू में थोरो तव्हांखे ऐड कंदुसि। अरिड़हीं जेका तरमीम हुई उन खां पोइ जेका हुकूक बलूचिस्तान खे मिलिया, जेका कैपेसिटी बिल्डिंग बलूचिस्तान खे करणी हुई, उहे शहबाज शरीफ़ या मुराद अली शाह खे तो अची क्वेटा में न करणी हुई न। उहे बलूचिस्तान जो जेको भी चीफ मिनिस्टर हुयो उहो बलूचिस्तान जो सन ऑफ सॉइल हुयो, कैबिनेट जा जेका भी मेंबर हुया उहे बलूचिस्तान जा सन ऑफ सॉइल हुया, उन्हनि खे करणा हुया। ॿी ॻाल्हि 7th NFC अवार्ड खां पोइ 5.0 खां बलूचिस्तान जो शेयर 9.0 थियो। उहे पैसा रिसोर्सिस बलूचिस्तान किथे ख़र्च कया, कहिड़ी कैपेसिटी बिल्डिंग कई। टी ॻाल्हि जेका आहे, जेका बार बार हुकूमत बलूचिस्तान जी मौजूदा टीम चए थी गुज़िरियल हुकूमत, मूंखे इहा ॿुधायो क्या गुज़िरियल हुकूमत में कुद्दूस बिज़िन जो डॉक्टर मालिक जे दौर में हुकूमती बेंचिस ते न हुयो? छा उन्हनि जा जेको आहे न उन खां पोइ मौजूदा जेका हुकूमत हुई उन वक़्तु स्पीकर न हुयो? ही सभु उहिदा इन्ही माण्हुनि वटि रहिया आहिनि जेका अॼु बि इक़्तिदार में आहिनि। अॼु अगरि कुझु अपोज़िशन में आहिनि, कुझु इक़्तिदार में आहिनि, ही जस्टिफिकेशन न आहे कि गुज़िरियल न कयो आहे त असां फाथा आहियूं। सीधी ॻाल्हि इहा आहे कि जेका कम करण जा हुया उहे बलूचिस्तान जे इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स न कया आहिनि, हाणे स्केप गोटिंग पिया कनि। ठीकु, त शाहिद साहब हाणे छा सूरत हाल आहे, जेका ग्राउंड जेका सूरत हाल आहे, छा हुकूमत जी संजीदगी हिन वक़्तु नज़र अचे पई? मांखे ईमानदारी जी ॻाल्हि आहे, इस्माइल चूंकि लसबेला ज़्यादा फ्लड इफेक्टेड है, इस्माइल इलाके में मौजूद है और धनेश पाण बिलोंग लसबेला खां करे तो। मां त छोके क्वेटा में वेठल आहियां, पर जेका मुंहिंजी मालूमात है हुकूमत जेतिरा दावा पई करे ओतिरो कम न पई करे। ठीक जी दिनेश साहब, छा चवंदो मां? दावा वधीक, कम घटि ऐं संजीदगी हुजण पे, जॾहिं हितां जी संजीदगी हुजे हा त पोइ ॿियनि जाइनि ते बि फ़र्क़ु पए हा। त हाणे तव्हां इहा ई शइ बिल्कुलु जेका ॻाल्हि चए पियो, मां रिन साहब सां बि काफ़ी हद ताईं मुतफ़िक़ आहियां, पर रिन साहब जी इन ॻाल्हि को मां मुतफ़िक़ न आहियां त 7th NFC अवार्ड में असांखे छा मिलियो आहे। मूंखे तव्हां इहो ई ॾिसो, सूबे खे टोटल जेको पाकिस्तान में हुनजो 10% जो 7th अगरि असांखे वधाए बि ॾिनो वियो आहे, असांजो एरियो अधु पाकिस्तान आहे। हाणे अधु पाकिस्तान में का कुदरती आफ़त थी अचे त उन लाइ जेको असांखे 10% हिसो ॾिनो वियो आहे, उन सां किथे असां पुॼी था सघूं। बहरहाल हिन में कोताहियूं बराबरि आहिनि, मां तव्हांखे पहिरियों बि ॾसियो त असांजी कोताहियूं आहिनि, पर मां इन सां गॾोगॾु इहो बि चवंदुमि त असांजी कोताहियुनि खां असांजा ॿिया भाइर उहे त फ़ाइदो न वठनि, उहे त अचे असांखे ॾसनि, असां सां अचे ॿाह ॿेली त थियनि। असां जेके तव्हां ॿियो छॾियो, कोयटा खां डिस्ट्रिक्ट लसबेला 700 किलोमीटर ते और डिस्ट्रिक्ट लसबेला 25 किलोमीटर आहे कराची को, त छा सिंध गवर्नमेंट जो फ़र्ज़ु नथो पुॼे त डिस्ट्रिक्ट लसबेला में को रिलीफ ॾिनो वञे, रेस्क्यू कयो वञे? इन कई शयूं आहिनि जेके उहो डिस्ट्रिक्ट लसबेला खे ईअं ई तव्हां ॾिसो DG खान सां असांजा डिस्ट्रिक्ट टच आहिनि, ईअं ई KPK सां डेरा इस्माइल खान सां असांजा डिस्ट्रिक्ट टच आहिनि, त हुननि खे न अचनि कर। बिल्कुलु मां मञिया थो त असांखे कोताहियूं, पर मूंखे ॿियो जेको वॾो ख़तरो थो लॻे नाजिया, जेका तव्हां ॻाल्हि कई कि चौमासे में अञा अॻिते बि प्रिडिक्शन आहे त अॻिते बि वॾो हिकिड़ो स्पेल अचे थो, त हाणे असांखे इहो सोचणु खपे त उन सां असां कीअं मुंहुं ॾियूं। ठीकु आहे, बिल्कुलु हिन दफ़े जेके कोताहियूं आहिनि इन्हनि खे असां मथे नज़र रखंदासीं, पर अॼु सुठी ॻाल्हि थी आहे त इंतिज़ामिया खे बि हिकिड़ी शटअप कॉल थी आहे, हिकिड़े डिप्टी कमिश्नर खे सस्पेंड कयो वियो आहे। डिस्ट्रिक्ट लसबेला में जेको डिप्टी कमिश्नर आहे उहो पतो आहे पंहिंजो इस्माइल सासोली खे, त कल्ह चीफ सेक्रेटरी आयो त उन खे बि ट्रांसफ़र करे छॾियो अथऊं। त इहा हाणे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेटर जेके बि आहिनि पूरे बलूचिस्तान में, उन्हनि खे शटअप कॉल वई आहे त अगरि उहो कमु न कंदा त उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी। ऐं मां तव्हांजे थ्रू मां बिल्कुलु शाहिद भाई खे या इस्माइल खे चवां थो त अहिड़ा अॼु मां सेनेट में बि इहा तकरीर कई त जॾहिं मलक रियाज़ पंजाब में ईंदो आहे या कश्मीर में काई शइ थींदो आहे त उहे मलक रियाज़ जहिड़ा मुग़ैर हज़रात अॻिते ईंदा आहिनि, पर बलूचिस्तान जे लाइ छाकाणि अॻिते नथा अचनि? असां मञूं था त असांजी कोताहियूं, पर हो त इन शइ खे नज़रअंदाज़ न करनि, अचे करे पाण करनि। गवर्नमेंट ऑफ बलूचिस्तान खे न ॾियनि, अचे करे पाण को डिस्ट्रिक्ट खे को मक़सूद पंहिंजे डिस्ट्रिक्ट करनि था, उते अचे असां रिलीफ जो कमु था, उन्हनि खे कंहिं रोकियो न आहे।
अॼु मां चयो आहे त तव्हां ॾिसो बेहसी जी इंतिहा आहे त तव्हां ॾिसो जेके वॾा लीडर आहिनि न अॼु त इमरान ख़ान बलूचिस्तान में आयो आहे हिन मुश्किल घड़ी में, ना ई बिलावल ज़रदारी साहिब हिन मुश्किल घड़ी में ऐं बलूचिस्तान आयो, उन्हनि खे बि अचणु खपे हा, उन्हनि खे बि बलूचिस्तान जे अवाम जे लाइ यकजहती जो पैगाम ॾियण जे लाइ अचणु खपे हा, और उते अची करे बाक़ाइदा चवनि त भई असां पंहिंजी जेके गवर्नमेंट आहिनि उन तरफ़ दुरुस्त पिया चयो मां त यकजहती जो मुज़ाहिरो रुगो बयाननि जे हद ताईं न हुजणु घुरिजे, अमली तौर ते उनजो मुज़ाहिरो थियणु घुरिजे, पर जेके ॿियूं कुझु ॻाल्हियूं कयूं आहिनि, इस्माइल साहब एग्री कयो था, दिनेश साहब खोड़ पॉइंट्स उथारिया आहिनि, इहो बि फोकस कयो आहे त ईंदड़ ॾींहंनि जी तयारियुनि जो, हाणे ईंदड़ ॾींहं जेके मामला शुरू थियण वारा आहिनि, ॿियूं जेके बरसातूं अचनि पियूं उन जे लाइ हिन वक़्तु सोचण जो आहे, ॿियनि ना मदद लाइ बि वाझाइनि पिया, उन जे लाइ बि सोचण जो आहे, केतिरो एग्री कयो था दिनेश साहब जी ॻाल्हियुनि खां, छा चवंदो? जी बिल्कुलु, मां दिनेश साहब जे ॻाल्हियुनि खां घणो एग्री कयां थो। हिन वक़्तु जेको सूरत हाल आहे सूबे जो, बोर्ड जी सूरत हाल आहे, हिन में त गवर्नमेंट जी बलिस्तान जो त कमु न आहे माण्हुनि खे रिलीफ ॾिए ऐं माण्हुनि खे कुझु संभाले। असल में ॻाल्हि इहो आहे की माण्हुनि खे बिल्कुलु घुरिजे हिन में, मगर ॻाल्हि इहो आहे की हाणे ॿियो स्पेल अचे पियो। मां पहिरीं बि कीअं चयमि की अगरि CM ऐं मिनिस्टर्स पाण ग्राउंड में न आहिनि, अॼु कीअं जीअं मिनिस्टर चीफ मिनिस्टर वियो त ग्राउंड में ख़बर पियो की हुते डिप्टी कमिश्नर जो हिकिड़ो कोताही आहे, ईअं ई अगरि चीफ सेक्रेटरी किथे निकिरे थो, हिननि शयुनि ते जॾहिं पहिरीं निकिरनि त कम से कम कुझु कम जेके अॻिते पहिरीं स्पेल खां थियण वारा हुजनि हू त कमु कंट्रोल कनि। हाणे ईंदड़ स्पेल ते बि घणो ख़तरो आहे, माण्हू जेका फाथल आहिनि हुननि जो छा थींदो, ऐं जेका माण्हू ॿिए घरनि ऐं उन्हनि खे टेंट तक न आहे ईअं में वेठा आहिनि त हू छा कंदा। बाक़ी ॻाल्हि त दिनेश साहब जी सही आहे की हाणे बलूचिस्तान गवर्नमेंट जो वस जो ॻाल्हि त न आहे, बलूचिस्तान गवर्नमेंट ऊअं ई त माण्हुनि खे बिल्कुलु रिलीफ न पियो ॾेई सघे, त हिन जेको बर्बादी तबाही में त हाणे न ॾेई सघंदो। हाणे जेका आहिनि सिंध गवर्नमेंट खे बि खपे घुरिजे ऐं फेडरल खे घुरिजे, ॿिया KPK खे घुरिजे कम से कम बलूचिस्तान जे हिन सूरत हाल में बलूचिस्तान जो मदद कनि, बल्कि जेका क़ौमी असांजा सियासी लीडर आहिनि हुननि खे बयाननि जे हद त न, हुननि खे बि घुरिजे त कम से कम हिते अचनि, हिते आवाम सां बीहनि, बलूचिस्तान खे बि पंहिंजो सम्झनि, जीअं बलूचिस्तान जो माण्हुनि खे हिते दिलासा ॾियनि त हिन मौक़े ते कुझु मदद कनि ज़रूरी आहे। जीअं मलिक रियाज़ जेके अगरि ज़रूरी इन शयुनि जो आहे, मगर इहो ई की बलूचिस्तान गवर्नमेंट जो बि पंहिंजो किरदारु हिन में शइ हुजे कि ईअं माण्हुनि खे कम से कम सूरत हाल ॿुधाए त छा पियो थिए छा न पियो थिए, कि बलूचिस्तान गवर्नमेंट जो पंहिंजो बि घणो कोताही आहिनि। ठीकु, बिल्कुलु हिन में को शक न आहे इस्माइल, ऐं असां ॾिठा बि आहिनि हिन खां अॻु बेड़ा मुज़ाहिरा, हीअ बि को पहिरियों भेरो न थियो आहे त बलूचिस्तान में इहा तबाही वारी सूरत हाल हुजे। उनखां अॻु बि सिर्फ़ु हिन हिकिड़े ॾहाके जो ज़िक्र कयूं त उन में बि असां ॾिठो आहे 3 खां 4 भेरा अॻु बि अहिड़ा मामला थिया आहिनि, अहिड़ी सूरत हाल थी आहे। पर हीअ पॉइंट तमामु घणो अहम आहे शाहिद साहब, हिन ते ज़रूरु अवां एड कजो। जेका ॻाल्हि इस्माइल बि कई त तमामु घणी अहम पॉइंट आहे त जेके हितां जा जेके सन ऑफ सॉइल आहिनि उन्हनि खे पंहिंजी संजीदगी पहिरियां ॾेखारणी पवंदी, उन्हनि खे पहिरियां ग्राउंड ते मौजूदु रहणो पवंदो। हिन महिल ज़िक्र थिए पियो त हेल्थ मिनिस्टर साहब हुजनि, वर्क्स एंड सर्विसिस जा मिनिस्टर्स हुजनि, ॿिया MPs हुजनि, लाॻापियल इलाइक़नि जा चूंडियल नुमाइंदा हुजनि, हिन वक़्तु को ग्राउंड ते नज़र कोन पियो अचे। कीअं कंहिंखे ख़बर पवंदी त केतिरी हुकूमत हीअ संजीदा आहे? जॾहिं हिन क्राइसिस में हुकूमत ईअं सलूक कंदी त पोइ कीअं ॿिया माण्हू ईंदा या कीअं इहो मैसेज अॻियां कन्वे थींदो? शाहिद साहब छा चवंदो? नाज़िया, जेका ॻाल्हि तव्हां कई इहा ॻाल्हि मां दिनेश ऐं इस्माइल जे साम्हूं रखणु थो चाहियां कि जब तव्हांजो पंहिंजो जेका 65 जो हाउस आहे, तव्हांजा पंहिंजा इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स इलाइक़े में न आहिनि, त तव्हां कीअं एक्सपेक्ट कंदव मुराद अली शाह खां, बिलावल खां ऐं इमरान ख़ान खां ऐं महमूद ख़ान ऐं परवेज़ खटक खां कि हू अची तव्हांजो सूर खणंदा? ॿी ॻाल्हि इहा आहे कि अॼु दिनेश लाइ इहे एज़ अ इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव, एज़ अ सेनेटर सोचण जो मक़ाम आहे कि बलूचिस्तान जे नेशनल असेंबली जा 4 वोट इम्पोर्टेंट आहिनि। नो कॉन्फिडेंस लाइ बलूचिस्तान जो रिकॉर्डिक इम्पोर्टेंट है, बलूचिस्तान जो स्ट्रेंथ इम्पोर्टेंट है, पर बलूचिस्तान जो सॉइल जेका आहे, बलूचिस्तान पार्टी जेको आहे उहो ना फेडरेशन लाइ इम्पोर्टेंट है, ना पॉलिटिकल लीडरशिप लाइ इम्पोर्टेंट है। तो इहे दिनेश जहिड़े दोस्तनि खे जेका पंहिंजो वोट कास्ट कंदा आहिनि, उन वक़्तु इहे ॻाल्हियूं छो न सोचंदा आहिनि और क़ौमी क़यादत जे साम्हूं छो न रखंदा आहिनि? ठीकु, बिल्कुलु रिन साहब, तव्हां अॼु जी मुंहिंजी स्पीच ॾिसो और इस्माइल साहब खे पतो हो त मां डिस्ट्रिक्ट में ई हुयुमि, लसबेला में, पंहिंजे असां सैलब ज़दगान सां गॾु हुयासीं। अॼु तव्हां स्पीच ॿुधो, इहे ई तव्हां वारियूं ॻाल्हियूं मां हिते रखियूं आहिनि सेनेट जे इजलास में, त जॾहिं बलूचिस्तान हर पार्टी चवंदी आहे, वफ़ाक़ी पार्टी चवंदी आहे त बलूचिस्तान हमारी अवलियन तरजीहात में से, त अॼु मां इहो क्वेश्चन रेज़ कयो आहे त उहे अवलियन तरजीहात किथे आहिनि? किथे आहिनि असांजा जेके नेशनल लीडर आहिनि, उहो किथे गाइब थी विया आहिनि?
हाणे जॾहिं बलोचिस्तान खे उन्हनि जी तरजीह जी ज़रूरत आहे त उहे किथे आहिनि? ठीक नेशनल ठीक हाईवे दिनेश साहब अथार्टी मुंहिंजो किथे आहे? पॉइंट अची वियो प्रोग्राम जो वक़्तु पूरो थी वियो आहे पर ज़रूरु असीं इन इंतिहाई अहम मामले ते फॉलोअप सेशन्स में रखंदासीं ऐं मां सभिनी पैनलिस्ट जिन अॼु पंहिंजो वक़्तु कढियो ऐं गुफ़्तगू में शरीक थिया सभिनी तमामु घणी महिरबानी नाज़रीन पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो सुभाणे सेम टाइम ते नए मौज़ू ऐं नए महिमाननि सां गॾु अव्हां जे आॾो वरी हाज़िर थींदासीं तेसिताईं ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।